मॉडल कोर्ट की कारकर्दगी अवार्ड तकरीब सेशन कोर्ट बदीन के मीटिंग हाल में थी गुजरी, जंहिंमें कारकर्दगी बुनियादनि ते सेशन जज बदीन नदीम अहमद आखुंद, SSP बदीन हसन सरदार न्याजी, DHO बदीन लियाकत कमरानी ॿियनि सर्टिफिकेट ॾिना। हिन मौक़े ते सेशन जज बदीन नदीम आखुंद तकरीब ख़िताब कंदे चयो त सुप्रीम कोर्ट ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिसनि पारां मॉडल कोर्टनि जी बहितरीन कारकर्दगी ते शाबाश तौरु सर्टिफिकेट ॾिना विया आहिनि। हुन चयो त बदीन ज़िले में क़ाइमु मॉडल कोर्टनि में 4000 केस आया, जंहिंमें 3800 केसनि ते फ़ैसिला अची विया आहिनि, जॾहिं त माण्हुनि खे तकिड़ो इंसाफ़ पिणु मिलियो आहे। जेको डिस्पोज़ल कयो आहे उहो सुठो फ़ैसिला कयो आहे। अञा बि महिनत कंदासीं ऐं इंशाल्लाह पाण जेको टारगेट आहे उनखे पूरो कंदासीं। सभु वादो त कयो, पाण पूरो कंदासीं न। बसि इहो ताउन रहंदो त इंशाल्लाह कमु जेको ऑर्डनरी कोर्ट में बि ईअं मॉडल कोर्ट वारो कमु थिए न, त उहो डिस्पोज़ल इहे कनि त पोइ इंशाल्लाह असां करे वेंदासीं। सभिनी जजनि बि वाइदो कयो आहे, तमामु टीम जेको आहे वाइदो त कयो ऐं ईमानदारी सां सभु कमु करे इंशाल्लाह ताला। आख़िर में मुंहिंजी तरफ़ां सभिनी खे मुबारकबाद हुजे ऐं मुंहिंजे जजनि जी तरफ़ां मुबारक। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।